अस्सलाम वालेकुम। अॼु असांजी मेन्यू में आहे स्पेशल ठाहींदासीं बिरयानी, उहा मीहन में तमामु बहितरीनु लाजवाब बिरयानी ठहंदी मीहन में। तो हाणे असीं स्टार्ट था करियूं कुकिंग। एक किलो चावल में ठाहींदासीं भत मीहन में। तमामु बहितरीनु लाजवाब असांजो भत ठहंदो। ये घर जा चावल असांजा बासमती। तो इन जो असीं 1 किलो जी बिरयानी ठाहींदासीं, यानी कि भत। 1 किलो चांवर हाणे इनखे आउं गरम पानी में 2 टे मिंट पुसाए रखंदुसि। उन खां बाद इनखे ठाहींदासीं चांवरनि खे। तो हाँ कुकिंग स्टार्ट करा तो हलूँ था नेक्स्ट प्रोसेस की तरफ। हाँ असीं शामिल कंदासीं 1 कप कुकिंग ऑयल जो। बसर, प्याज, ओनियन, बसर असांजो हाणे हल्को ब्राउन थी वियो आहे। असांजे ब्राउन थी वियो आहे। हाणे इन में शामिल कंदसि आऊं टमाटा। शामिल कंदासीं लाल मिर्च लिदड़ियल, इनमें हेड, हल्दी, हाँ शामिल कंदासीं मेहा,
इसमें शामिल कंदासीं नमक साल्ट हस्ब ज़ाइक़ा। शामिल कंदासीं में असीं पानी 1 लीटर सां चांवरनि ते 1 लीटर असीं पानी शामिल कंदासीं। हाँ इनके ढक ॾेई कवर करे असीं कुक कंदासीं 5 खां 10 मिनट। शामिल कंदासीं मसालो, भते जो मसालो आहे चांवरनि जो, ॾडियल साबुत धाणिया, हाँ इसी शामिल कंदासीं चांवर। तमाम बेहतरीन ऐं लाजवाब असांजो भत ठहंदो। असांजी सिंधी ट्रेडिशनल डिश आहे भत। भत जा असीं शौक़ीन आहियूं। नमक थोड़ो घटि आहे, असीं थोरो हिन में नमक शामिल कंदासीं हस्ब ज़ाइक़ा। हाँ शामिल कंदासीं हिन में सावा मिर्च। हाँ इनमें ढक ॾेई कवर करे कुक कंदासीं 5 खां 10 मिनट। चांवर असां दम ते रखिया आहिनि, भले दम अचनि। दम खां बाद में असीं इनखे उथलाईंदासीं, चेक कंदासीं त कीअं चांवर ठहिनि असां। माशाल्लाह तमामु बहितरीन ऐं लाजवाब असांजो अॼु भत ठहियो आहे भत। अॼु असांजे मेन्यू में हो मेहन में भत। सो तमामु बहितरीन लाजवाब असांजो अॼु मेहन में भत ठहियो आहे। तमामु बहितरीन ऐं लाजवाब ज़बरदस्त।